वधेरो बरसां ॻोठ खाकी जे प्राइमरी स्कूल प्यार अली खाकी में 276 ॿार दाख़िल आहिनि, जिन खे हिकु उस्ताद पढ़ाए रहियो आहे। ॻोठाणनि ऐं उस्ताद जो चवणु हो त हिन स्कूल खे गुज़िरियल 10 सालनि खां नज़रअंदाज कयो वियो आहे। असां तालीम जे अमलदारनि टीईओ ऐं डीईओ खे केतिराई भेरा उस्तादनि जी खोट खे पूरो करण लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हुननि तरफ़ां रुगो आसरे में रखियो वियो आहे। मुतासिरीन ॻोठाणनि ऐं शागिर्दनि तालीम जे वज़ीर ऐं सेक्रेटरी तालीम सां मुतालबो कयो त हिन स्कूल में 7 उस्तादनि जी ज़रूरत आहे, जिते हिकु उस्ताद मुक़ररु करे ॿारनि सां वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। जल्द हिन स्कूल में उस्तादनि जी खोट खे पूरो करे गुलनि जहिड़नि ॿारनि जी तालीम खे बहितर बणायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जॾहिं त तालके ऑफिसर लियाकत लाड़क सां फ़ोन ते मौक़िफ़ वरितो, जंहिं चयो त मथां खां उस्ताद मुतालिक बेन लॻल आहे। अॼु मां ऑफिस न आहियां, सूमर ॾींहुं चिटो मौक़िफ़ ॾींदसि। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची